बिल्लाहिमिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। लर्निंग विद एनएमएस में तव्हांखे भली कार चऊं था। मां यानो सुमरो जीअं त इल्म बदी इल्म बयान जा जेके इल्म बयान ऐं उन जा हिसा बि पढ़ी चुका आहियूं। हाणे इल्म बदी छा आहे? बदी जी माना आहे अजीब या सुहिणो। अहिड़ो इल्मु जंहिं में फ़सीह ऐं बलीग कलाम जे लफ़्ज़ी ऐं मानवी ख़ूबियुनि ते बहस कजे। इन सिलसिले में जेके हुनर कमु अचनि था उहे आहिनि सनाया सनतुनि जा ॿ क़िस्म आहिनि। मतिलबु ईअं ई खणी चइजे, हिकु कंहिं जे शाइरी या कलाम में या कंहिंजे बारे में पाण लफ़्ज़ ॻाल्हायूं ॿिनि क़िस्मनि जा। हिकिड़ो लफ़्ज़ ॻाल्हायूं, ॿियो माना सम्झूं। हुनुर चवे थो या उन जी तजुब अजीब जी मतिलबु निशानी, या उन में सम्झूं सुहिणो ख़ूबसूरत या हुस्न। ठीकु आहे, तो उन्हनि खे सुन्नत चइबो आहे, सनत चइबो आहे। सनत जी लफ़्ज़ी माना मतिलबु उन्हनि जूं ॿ शयूं आहिनि, सनत लफ़्ज़ी, सनत मानवी। हाणे ॿ क़िस्म आहिनि बदी जा जेके अहम आहिनि। ठीकु आहे, बदी जी माना आहे अजब या सुहिणो। लफ़्ज़ी माना अहिड़ो इल्मु जंहिं में फ़सीह ऐं भली कलाम जे लफ़्ज़ी ऐं मानवी ख़ूबियुनि ते बहस कजे। इन सिलसिले में जेके हुनर कमु अचनि था उहे आहिनि सनाय या सनतूं। ठीकु आहे, सनाय या सनतूं। सनतुनि जा ॿ क़िस्म आहिनि, हिकु सनत लफ़्ज़ी, ॿियो सनत मानवी। हाणे मतिलबु ईअं खणी बदी में जेके कलाम में या कंहिंजे बारे में चइजनि, हुस्न जी ॻाल्हि कजे, लफ़्ज़ी जेकी माना लफ़्ज़नि में चऊं, कारीगरी, उन गुण अवगुण या शान शौकत पैदा कयूं। ठीकु आहे, लफ़्ज़नि में उनखे चइबो आहे सनत लफ़्ज़ी। ऐं ॿी सनत माना मफ़हूम, मतिलबु हुन में उन जो सम्झी, जंहिंजे लाइ पाण चऊं पिया उन खे सम्झी करे, मतिलबु लफ़्ज़नि में न, उअं ई सम्झी करे ऐं उन जी माना पाण उन जी के सम्झूं ऐं उन में इज़ाफ़ो कयूं, उन खे चइबो आहे सनत मानवी। मतिलबु पाण सम्झी करे, माना माना सम्झणु, ऐं लफ़्ज़ी मतिलबु बयानु कयूं। ॿ शयूं आहिनि, लफ़्ज़ी माना बयानु कयूं ऐं सनत मानवी मतिलबु पाण सम्झूं जंहिं ॻाल्हि खे, मतिलबु जंहिंजो हुस्न सम्झूं, जंहिंजी गुण अवगुण सम्झूं, उन खे सनत मानवी चइबो। ऐं जंहिंजी लफ़्ज़नि में बयानु कयूं, कारीगरी, हुस्न, मूं लिखियो बि आहे हुनुर, गुण, शान ऐं शौकत पैदा करणु या कयूं। ठीकु आहे, कलाम में या उन जी तारीफ़ में या ॿी कंहिं शयुनि में, त उन खे सनत लफ़्ज़ी चइबो आहे। ऐं वरी उन जी साॻी शइ साॻी आहे, सिर्फ़ु उन खे सम्झूं मफ़हूमी लफ़्ज़ में सम्झूं ऐं माना सम्झी उन में इज़ाफ़ो करियूं, त उहा सनत मानवी थींदी। हीअ टर्म्स आहिनि पोइट्री जा, मतिलबु शाइरी जा। सो उन जे हिसाब सां हिननि जो थोरो सम्झणु अजीब आहे, पर पोइ बि मतिलबु इहे शयूं पाण खे वरी बि सम्झणु लाज़िम आहिनि। उमेदु आहे त तव्हांखे मुंहिंजी ॻाल्हि सम्झ में अची वई हूंदी। जेकॾहिं सम्झ में न अचे त तव्हां असां खां व्हाट्सअप नंबर ते या यूट्यूब जे कमेंट्स में पुछी सघो था। थैंक यू वेरी मच।